खबर शेयर कंदासीं पीर जो ॻोठ मां, जिथे मोनिका लाड़क जे वालिद पारां केस में पुलिस जी कारकर्दगी ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। निंगरी मोनिका जे वालिद गुलाम शबीर लाड़क DI जी सखर फिदा मस्तोई ऐं SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी खे गुलनि जा हार पाराया आहिनि। अहम ख़बर मथे पहुचाई पिया पीर जो ॻोठ मां, जिथे मोनिका लाड़क जे वालिद पारां केस में पुलिस जी कारकर्दगी ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदालू त पीर जे ॻोठ में मोनिका लाड़क जे वालिद पारां केस में पुलिस जी कारकर्दगी ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अली गुल जुड़े जो खां। जी अली गुल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मासूम मोनिका जो जेको क़त्ल थियो हुयो उन में पुलिस जी बहितरीन जेका उन में जांच हली ऐं उन में जेके असुल जवाबदारनि जे पहुचण ते जेके कल्ह उन में रिपोर्ट में पेश थिया पधरा थिया आहिनि, उन खां बाद में मोनिका जे PI गुलाम शबीर ऐं संदसि चाचे ज़मीर अहमद गुलनि जा हार पंहिंजे घर खां खणी खैरपुर वञी DIG आहे जेको फिदा हुसैन मस्तोई ऐं SSP खैरपुर खे गुलनि जा हार पाराए ऐं शाबाशनी आहे ऐं थोरा मञान त तव्हां असां सां इंसाफ़ कयो आहे। हिन ते राति हुनजो हिकिड़ो गुलाम शबीर नाले सां बयानु जारी थियो हुयो, पर उहो हुन ॿुधायो त इहो मां कंहिं दबाव तहत ॾिनो हुयुमि ऐं छो त ॿारहाड़ी जो माहौल हो, जेकॾहिं मां इहो न कयां त थी सघे मूं ते उहो हमिलो बि करे सघे पियो। उन खां बाद में हिन वक़्तु जेका हुनजे घर में सराह इहा आहे त असुल जवाबदार गिरफ़्तार थी कानून जे कटहरे में अची विया आहिनि। जी ठीकु आहे अली गुल, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।